अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे पंहिंजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां तव्हांजो टीचर अब्दुरूफ़ सिंधी। जी दोस्तों, अॼु जो जेको ट्यूटोरियल वीडियो आहे उहो इहो आहे त विंडोज़ 10 जी बूटेबल USB कीअं ठाहिजे। वीडियो तमामु बहितरीनु थियण वारो आहे। त जेके दोस्त अॼु पहिरियों चकर असांजे चैनल ते आया आहिनि या पहिरियों दफ़ो असांजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सभ खां पहिरीं असांजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी खे सब्सक्राइब कनि ऐं साण गॾु बेल आइकन खे ज़रूरु दॿाइनि त जीअं असां जेके बि लेटेस्ट वीडियो ठाहियूं था उहे उन्हनि ताईं आराम सां पहुची सघनि। त दोस्तों शुरू कयूं था अॼु जो वीडियो। दोस्तों जेको सॉफ्टवेयर असांखे घुर्बल आहे बूटेबल USB ठाहिण लाइ, उनजो नालो आहे रिफस। इहो तव्हां गूगल तां डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे नथो मिले त आउं उनजो जेको सो लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया हूंदा हिन वक़्तु मुंहिंजी स्क्रीन ते रिफस ओपन थी चुको आहे ऐं हीअ उनजो इंटरफेस आहे। रिफस जो तमामु सादो ऐं सिंपल लुक आहे हिन जो ऐं तमामु बहितरीनु आहे, न ज़्यादा सेटिंग वग़ैरह घुरे थो। त पहिरीं जेको ऑप्शन अचे थो उहो अचे थो डिवाइस जो। डिवाइस सां मुराद आहे त तव्हांजी USB ड्राइव। फ़िलहाल का मूं वटि USB ड्राइव लॻियल न आहे, इन लाइ हिते कुझु बि शो न पियो करे। त असां छा कंदासीं, सभ खां पहिरीं पंहिंजी USB जेका ड्राइव आहे उहा असां कनेक्ट कंदासीं। जीअं असां कनेक्ट कंदासीं त हुते शो थियणु शुरू थी वेंदी रहंदी। हिन वक़्तु मूं जेका USB कनेक्ट कई आहे उहा 16 GB जी आहे। उनखां पोइ असां छा कंदासीं, हेठि ईंदासीं त उनजो ॿियो ऑप्शन आहे बूट सिलेक्शन जो। बूट सिलेक्शन सां मुराद आहे त तव्हांजो बूटेबल ISO इमेज उनखे सिलेक्ट कयो। ठीकु आहे दोस्तों, आउं सिलेक्ट जे बटन ते क्लिक कंदुसि त इहो उन विंडो में वेंदो जिते मुंहिंजा बूटेबल इमेजिस रखियल आहिनि। आउं उनखे विंडोज़ 10 जे बूटेबल इमेज खे क्लिक करे ओपन कंदुसि त इहो उन में अची वेंदो रहंदो। दोस्तों जेकॾहिं तव्हां वटि विंडोज़ 10 जो बूटेबल इमेज न आहे त हिन खां अॻु में असां जेको वीडियो ठाहियो आहे त जेको सो बूटेबल इमेजिस कीअं डाउनलोड कजनि, विंडोज़ 7 हुजे, विंडोज़ 8 हुजे, विंडोज़ 10 हुजे, उहे कीअं डाउनलोड कजनि ऐं किथां डाउनलोड कजनि, कहिड़ी वेबसाइट तां डाउनलोड कजनि जितां तव्हांखे फ्री में मिली वञनि, त उहो तव्हां वीडियो ज़रूरु ॾिसिजो, तव्हांजे लाइ मददगार साबित थींदो। हुनखां पोइ असां छा कंदासीं, हिन सॉफ्टवेयर में का बि सेटिंग न कंदासीं, छो जो रिफर्स ज़्यादा सेटिंग घुरे ई नथो। बसि तव्हां पंहिंजी ड्राइव कनेक्ट कयो, बूटेबल जेको इमेज आहे उहो सिलेक्ट कयो, उनखां पोइ स्टार्ट ते क्लिक कयो त तव्हांजी जो प्रोसेस आहे बूटेबल USB ठाहिण जो उहो शुरू थी वेंदो। असां छा कंदासीं, हाणे सिलेक्ट ते क्लिक कंदासीं त हीअ वार्निंग ॾिए पियो त तव्हांजी USB ड्राइव ते जेका बि डेटा उहा फॉर्मेट थी वेंदी रहंदी या इरेज थी वेंदी रहंदी। त सभ खां पहिरीं इहो ॻाल्हि तव्हांखे यादि रखणु घुरिजे त तव्हां जॾहिं बि पंहिंजी का बि USB कंप्यूटर सां कनेक्ट कयो था बूटेबल USB ठाहिण जे लाइ, त उहो फॉर्मेटेड हुजे या उन में जेका डेटा पियल आहे से तव्हां ऑलरेडी कॉपी करे पहिरीं कंहिं जाइ ते सेव करे रखी छॾियो, न त उहा जेको सो तव्हांजी इरेज थी वेंदी रहंदी, डिलीट थी वेंदी रहंदी। त असां छा कंदासीं, हिनखे ओके कंदासीं। जीअं ओके कंदासीं त हीउ पंहिंजो कमु करणु शुरू करे ॾींदो। पहिरीं उन जेको सो असांजे ड्राइव खे डिलीट कयो ऐं उनखां पोइ उन में पार्टीशन ठाहियो, जंहिंखां पोइ हाणे उहो उन में सिस्टम फाइल क्रिएट करे रहियो आहे। थोरी देरि खां पोइ हिन में ISO फाइल्स कॉपी थियणु शुरू थींदी रहंदी। जीअं हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी स्क्रीन ते, त कॉपिंग ISO फाइल्स जो जेको प्रोसेस आहे उहो शुरू थी चुको आहे। हिन वक़्तु क़रीबन 1% ते पहुचण वारो आहे। इहो प्रोसेस तक़रीबन कोई 5 खां 6 मिंट वठंदो। जेकॾहिं तव्हांजो सिस्टम फास्ट आहे त ओतिरो जल्दी थींदो, जेकॾहिं स्लो आहे त ओतिरो ज़्यादा टाइम वठंदो। पर इहो जेको रिफर्स आहे उहो तमामु फास्टली कमु करे थो। तव्हांजो जल्दी माना जेको प्रोसेस आहे उहो पूरो थी वेंदो रहंदो। त असां फ़िलहालु जेको इहो प्रोसेस आहे कॉपी वारो टाइम वठंदो ऐं वीडियो खे जेको सो नंढो करण जे लाइ असां छा कंदासीं, हिनखे हिते ई बीहारींदासीं, स्किप कंदासीं वीडियो खे, त जीअं तव्हां टाइम बची सघे। जीअं कॉपी थी वेंदी रहंदो तव्हांखां ॾेखारींदुसि त कॉपी थियण खां पोइ असांजी USB जेका बूटेबल ठही चुकी आहे या न। जेकॾहिं ठही चुकी आहे त हुनजो हाणे कहिड़ो जेको सो लुक अचे पियो, इहो तव्हांखां ॾेखारींदुसि। हिन वक़्तु तव्हां मुंहिंजे कंप्यूटर में ॾिसंदा त बूटेबल USB ते को बि विंडोज़ जो ऑप्शन वग़ैरह कुझु बि कोन्हे। इहे जॾहिं ठही वेंदी रहंदी त हिते हिन जाइ ते USB ते तव्हांजो जेका विंडोज़ जो लोगो हूंदो आहे उहो तव्हांजी USB ड्राइव ते अची वेंदो रहंदो। ठीकु आहे दोस्तों, त असां वेट कयूं था जेसिताईं इहो प्रोसेस पूरो थिए। जी दोस्तों, हिन वक़्तु तव्हां मुंहिंजी कंप्यूटर जी स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा त असांजो जेको प्रोसेस हो ISO फाइल्स कॉपी करण जो उहो तक़रीबन फाइनलाइज़ थी चुको आहे। अञा उहो लिखियो पियो त थोरी देरि वेट कयो, जीअं ई कंप्लीट थींदो। जी दोस्तों, हिन वक़्तु असांजो जेको प्रोसेस आहे उहो कंप्लीट थी चुको आहे ऐं स्टेटस बार में रेडी लिखजी आयो आहे।
उन हेठां स्टार्ट लिखियो पियो, जेकॾहिं स्टार्ट ते तव्हां दोबारा क्लिक कंदा त उन सां छा थींदो त तव्हांजी जेका बूटेबल USB आहे उहो दोबारा ठहिणु शुरू थी वेंदी रहंदी। पर असांजी बूटेबल USB हिन वक़्तु ठही चुकी आहे, हिन लाइ असां हिनखे क्लोज़ कंदासीं ऐं USB ड्राइव खे माय कंप्यूटर में वञी करे ॾिसंदासीं त उनजो लोगो चेंज थियो आहे या न। त दोस्तों अञा ताईं उनजो लोगो चेंज न थियो आहे। असां छा कंदासीं, ॿिनी USB ड्राइव खे PC मां अनप्लग करे वरी प्लग इन कंदासीं। जी दोस्तों, तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया हूंदा त मुंहिंजे कंप्यूटर जी स्क्रीन ते जिते USB ड्राइव पहिरीं सिर्फ़ु नाले सां शो थी रही, उन ते हाणे विंडोज़ जो जेको सो लोगो बि अची वियो आहे। उनजी मुराद इहा ई आहे त असांजी जेका बूटेबल USB आहे उहो कंप्लीटली तयारु थी चुकी आहे। उमेद आहे दोस्तों त तव्हांखे अॼु जो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर कजो। साण गॾु असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं पंहिंजे दोस्तनि खे पिणु चइजो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, छो जो इहो तव्हांजो ई चैनल आहे, तव्हांजी पंहिंजी ॿोली सिंधीअ में। इन खां वधि जेको सो सब्सक्राइब कंदा। उमेद आहे दोस्तों तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असीं वठूं था तव्हां खां इजाज़त, मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।